वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व कूनू मअस सादिक़ीन सदक़ल्लाहु मौलाना अल अज़ीम। दुरूद शरीफ आवाज़ बुलंद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे अवां खे चंद ॻाल्हियूं पेश करण जी कोशिश करियां, उन खां बाद में हिकिड़ो सुवाल उनजो जवाब ॾिजां त अबे थका त कोन आहियो? लॻे अहिड़ो जेकर थका न आहियो त उथण जी कोशिश न करियो। न उठे कान त 10 वॻे प्रोग्राम शुरू थियो आहे, सिर्फ़ 2.25 कलाक या 2 कलाक थिया आहिनि, एतिरो वॾो टाइम कोन थियो आहे। असां खे नसीब सां इहो प्रोग्राम मिलियो आहे। जिथे किथे महफ़िल मिले थी, कहिड़ी रूहानी महफ़िल आहे। ये सफेद पटकन वारा और ही नौजवान खूबसूरत चेहरे वारा, ही उलमा इकराम नायब रसूल अल्लाह जे साम्हूं अल्लाह जे महबूब जे सदक़े सां इन महफ़िल मथे रब जी रहमत जा वदर पिया वसे। केॾा असां ख़ुशि नसीब आहियूं। ज़िंदगी में महफ़िल नसीब बार बार कोन थींदी, छो त हीअं जेको दौर हले थो, ॻोठ ॻोठ में पाण ई पाईंदा जी हुज़ूर जी महफ़िलूं पिया सजाईंदा, पर हुन महफ़िल में करार सुकून कोन न मिलंदो। हिन महफ़िल में हिकिड़ी घड़ी वेंदी तो ज़िंदगी संभरी वेंदी। तयार आहियो त मथे हथ खणी चओ या रसूल अल्लाह। सभई चओ पुठे खां वेठा जेतिरा चओ या रसूल अल्लाह। छो त इहो हथ खणनि ॿियनि जे लाइ भले हथ खणिजा, दुनियादार जे लाइ हथ कमु कोन ॾींदो। 5 साल या 5 महीने में फिरे वञनि था, पर जंहिंजे लाइ इहो हथ खजे थो इंशाअल्लाह क़यामत जे ॾींहुं अवां जो इहो हथ राह खां कोन वेंदो। इन हथ में हथ महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो हूंदो, जन्नत जा हक़दार थी पवंदा। चओ या रसूल अल्लाह। माशाअल्लाह ॾाढा प्यारा आहियो। अॼुकल्ह दौर आहे हिन मोबाइल जो। मुंहिंजी ॻाल्हि जी शुरूआत करियां। हिन मोबाइल जो दौर आहे। मोबाइल खे त माण्हू एतिरो प्यारो रखनि था जो गोया रात जो सुम्हनि त याद जेब में हूंदो या सिरां थी हूंदो, उनजे अलावा हिनखे केॾां बि घुमाइण जी कोशिश कोन कंदा। चंद मोहताज थी पिया, चंद मिंट जेकॾहिं इहो मोबाइल गायब थी वञे त कई टेंशन दिमाग़ जे अंदरि अची वञे। जेकॾहिं डिस्चार्ज थी वञे त कॾहिं लाइट अचे, घर जो कमु अटो हुजे न हुजे, मोबाइल त चार्ज सॼो खपे। एतिरो असांखे ज़रूरी थी पियो आहे। अच्छा, वॾो क़ीमती मोबाइल त घणी क़ीमत वारो आहे, पर असां जहिड़ो असांजो हाल आहे उन हिसाब सां मोबाइल जो जॾो रखूं था। हिन मोबाइल खे जॾहिं दुकान मां वठूं था, उन टाइम असांजो इरादो हुए थो त इन सां ॻाल्हि कंदासीं ऐं दुनिया जो ख़बरूं बि वठंदासीं। मोबाइल वठण खां बाद में हिन में वॾे में वॾी ज़रूरत कहिड़ी शइ जी आहे? ही चंद सवालात आहिनि जो जवाब ॾिजो। इंशाअल्लाह हिकिड़ी ॻाल्हि हिन मोबाइल मथे जो ख़तम थी वेंदी। अवांजे दिल जे अंदरि इहा ॻाल्हि जेकॾहिं वेही वई त अवांजो अक़ीदो ईमान ताज़ो थी पवंदो। वॾे में वॾी ज़रूरत आहे। पहिरियों असां मोबाइल वरितो, उनजो बिल बनाए तयारु ॾिने, हाणे असां दुकान खां ॿाहिरि निकिरियासीं। दुकान खां निकिरण खां बाद में असांजे दिल में इरादो थियो हाणे ॻाल्हि कंहिंसां करां। मोबाइल में ॻाल्हि त करणी आहे, मोबाइल वरितो वॾो क़ीमती आहे, पर ॻाल्हि करण जे लाइ सभ खां पहिरें त चार्ज जी बैटरी हुजणु ज़रूरी आहे। बैटरी पे चार्ज आहे, चार्जर पे गॾु आहे, ऐं मोबाइल पे सुठो वॾी क़ीमत वारो आहे। पर हाणे हिकिड़ी चीज़ जी सख़्त ज़रूरत आहे। उहा चीज़ जेकॾहिं नथी मिले त तुंहिंजो मोबाइल बि अधूरो आहे, चार्ज कयल उहो बि अधूरो आहे, क़ीमत पैसा ॾिना उहे बि अधूरा आहिनि। हीउ मोबाइल तुंहिंजो कीअं कम जो कोन्हे, भले सॼो ज़िंदगी खीसे में जेब में रखे हलियो वञे, कम कोन ॾींदो। उहा आहे शइ मामूली, उहा आहे शइ निंढड़ी, पर उनजी क़दुर क़ीमत वॾी आहे। उहा आहे हिकिड़ी सिम। वो सिम आहे, मामूली शइ आहे, हिकिड़े नव जेतिरी आहे, पर हुनजे अंदरि पूरो वर्ल्ड, पूरी दुनिया समायल आहे। हाणे सिम वठण जे लाइ पहिरें असांखे आधार कार्ड या आईडी कार्ड ॾियणो पवंदो ताकि असांजी सुञाण थिए, पक्का असांजा डॉक्यूमेंट थी वञे, पोइ सिम असांखे मिलंदी। सिम मिलण खां बाद में हाणे सिम त असांखे मुफ़्त में मिली वई, सिम त असां वटि मौजूदु आहे, मोबाइल मौजूदु आहे, चार्जर बि आहे, मोबाइल जी बैटरी चार्ज बि आहे, पर हाणे रीचार्ज खपे। हाणे जेकॾहिं रीचार्ज न हूंदो त हिन मोबाइल सां ॻाल्हि कोन थी सघंदी। रीचार्ज न हूंदो, रीचार्ज कोन हूंदो, तेसीं ताईं ॿिए सां राबितो कोन थी सघंदो। हाणे असीं वेंदासीं ई मित्र वारे वटि, उन सां राबितो कंदासीं, उनखे चवंदासीं सॼो हुन में रीचार्ज करे ॾे। को चवंदो त 8 ॾींहं जो करे ॾियां, को चवंदो महीने जो करे ॾियां,
टाइम ई मित्र वारे वट असांखे वञणो न पए, ई मित्र वारे वट वेंदासीं त वरी मोहताजी करणी पवंदी, उनजे साम्हूं बीहणो पवंदो। इन जे करे गुज़ारिश आहे त असांजो रिचार्ज अहिड़ो हुजे सॼी ज़िंदगी हले, सम्झो था, सॼी ज़िंदगी हले। अहिड़े दुकान ते वेंदासीं चवंदासीं त सजण करे हू चवंदो मूं वटि पैसा त हिन में विझणा पवंदा, रिचार्ज त करे ॾिस, पर 3000 या 4000 खां वॾी ॻाल्हि आहे, ॾाढी कुर्बानी ॾियणी पवंदी, कशाला करणा पवंदा, पसीने जी कमाई ख़र्च करणी पवंदी, मज़दूरी जी पैसा ख़र्च करणा पवंदा। चवंदो भले ख़र्च थिए पर आर जीवन मुंहिंजो मोबाइल रिचार्ज करे ॾे, हू रिचार्ज करे ॾे त पोइ दुनिया में हले फिरे थो, ॻाल्हियूं बि करे थो। मिसाल सम्झी विया? अहिड़े तरीक़े सां असांजो जिस्म आहे, ही जिस्म सॼो सारो सिस्टम मोबाइल वांगुरु आहे, इन में असांजी जेका दिलि आहे इहा दिलि हिकिड़ी रिचार्ज वारी सिम जहिड़ी आहे। इन सिम जे रिचार्ज जे लाइ अॻे असां बि ई मित्र वारा ॾिठा हुआसीं, कंहिं बि 40 ॾींहं गॾु वियासीं, 40 कटे आया पर दिलि खे सुकून कोन मिलियो, 2 महीना बि वियासीं पर दिलि खे सुकून कोन मिलियो, 50 ॾींहं बि वियासीं दिलि खे सुकून कोन मिलियो। असांजा पड़ोसी असांखे खणी अलाए किथे किथे घुमाए आया पर दिल के सुकून कोन मिलियो। दिल ये चाहियो त असांखे रिचार्ज जी असांखे रिचार्ज मिलण खपे, पर हू रिचार्ज असांजा वॾा करे विया हुआ पर रिचार्ज ख़त्म थी चुको हो। 33 साल गुज़री विया हुआ, 32 साल गुज़री विया हुआ, 30 साल गुज़री विया हुआ, गुज़री वियो हो, रिचार्ज ख़त्म थी चुको हो। हाणे रिचार्ज करण वारो कॾहिं अचे त असांजी सिम रिचार्ज थिए। इन्ही इन्ही फिराक में हासे, इन्ही मोहब्बत में हासे, इन्ही प्यार में हासे, इन्ही ख्याल में हासे। एतिरे में अल्लाह तबारक व तआला पंहिंजे फज़ल सां, पंहिंजे करम सां, पंहिंजी महिरबानी सां बगदादी बादशाह जो पोटो सुहिणो शहज़ादो जॾहिं हुतां खां रवानो थियो आहे त असां ॾिठासीं माण्हुनि जूं कतारूं वञनि पियूं, नंढा वञनि पिया, वॾा वञनि पिया, ओड़ो पाड़े जा संभरी तयार पिया, कंहिं वटि भाड़ो ख़र्चो आहे पर वञनि पिया। पुछा कईसीं केॾां इरादो आहे, सभु को जवाब ॾे पियो वञा थो अॻिते, हो कना वाह सुभान अल्लाह। जॾहिं ऐं नालो पियो वठां थो, तयारी लॻी पई, पूरे इलाइक़े में हिकिड़ो तूफ़ान तयार थियो। सबके पुछो ख़र्च कोन्हे केॾां वञे थो, मुल्क जो प्रधानमंत्री अचे थो या कोई मिनिस्टर अचे थो या कोई वॾो नेतो अचे थो, जवाब मिलियो ही मिनिस्टर कोन थो अचे, ही नेते जी अचण जी आमद ते कोन दुनिया वञे थी, ही असांजो उहो दिलबर अचे थो जंहिंसां असांजी दिली कनेक्शन जुड़ियल आहे, जेको असांजो रूहानी रहबर पेशवा आहे। त पुछा कईसीं केरु आहे, ही आम इंसान कोन बल्कि आले नबी औलाद अली सुहिणो सैयदी सरकार पीर ताज हुसैन शाह जीलानी पंजतनी वञी रहिया आहियो, असांजी अक़ीदत जो इज़हार आहे। वो अर्ज़ पे कयो सिम जे लाइ रिचार्ज खपे, 33 साल गुज़रिया, विच में रिचार्ज ख़त्म थिया, कई रिचार्ज कराया, के 40 ॾींहं जा कराया, खड़खड़े कराया इन इलाइक़े में, अंजाम कराए पिया। ख़ुदा जे वास्ते पंहिंजे अक़ीदे खे मज़बूत रखो, पंहिंजो अक़ीदो मज़बूत अहिड़ो रखो। ही सांगरे वारी नहर, बगदाद वारी नहर, इन जो मिठो पाणी आहे, इन मिठे पाणी जे अंदरि जेतिरो वॾो पाइप हलाईंदे ओतिरो घणो पाणी ईंदो। जेकॾहिं सोरो पाइप रखंदे त कम पाण 1.5 जो हूंदो, 2 जो हूंदो त पाणी बि कम ईंदो। जेकॾहिं पाइप तुंहिंजी दिलि वारो 8 जो भुंगड़ो आहे, 10 जो पाइप आहे, तो बोर करा दिल जी वॾी गहराईअ सां, मुर्शिद सां मोहब्बत रख, तोड़ नहर जो मिठो पाणी तुंहिंजी दिलि सैराब करे छॾींदो, तुंहिंजो अहिड़ो पाड़ो आबाद थी पवंदो। सुभान अल्लाह। वो अर्ज़ कयो न त रिचार्ज खपे, अर्ज़ कयो न साईं केतिरो रिचार्ज करणो आहे। जॾहिं सुहिणो बादशाह अब्दुल कादिर जीलानी जो बचड़ो हिन सरज़मीन मथे जॾहिं अची क़दम रखा त जमात जे साम्हूं हाज़िर थी चवनि था अव्हां खे छा खपे थो, चवनि था असांजा अॻियां वॾा हुआ, उन खे मोहब्बत जो पैगाम ॾेई अव्हां जा माइट विया, उन जो रिचार्ज अञा मौजूद आहे, किथे कमज़ोर आहे, हाणे नेट नरक जी ज़रूरत आहे। तॾहिं अब्दुल कादिर जीलानी महबूब सुभाणे हिकिड़ो सुहिणो पंहिंजो प्यारो बचड़ो हलायो, उन हिन क़ौम खे अहिड़ो इनक़लाब अता फरमायो जेको अॼु ज़िंदा दिली जो सबूत ॾेई पंहिंजे मुर्शिद जी मोहब्बत में वेही इहो पैगाम ॿुधनि था। उनमें असांखे साबित इहो थिए थो इन क़ौम खे उहो कादरी जान प्यारल आहे, अॼु बि आबाद आहियो, क़यामत जी सुबुह ताईं आबाद। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चयो त साईं
असा के रीचार्ज करानो आहे ते सब पांजो दिलड़ो अब्दुल कादिर जीलानी महबूब सुभान जे दरजा करे छलो उनकी मोहब्बत जो मसलन कादरी नेट वर्क सा जोड़े छलो एरो वाके रीचार्ज करे दीदा से हमारा दिल एड़ा आबाद थी पवंदा त जी क़यामत जी सुबह ताई आजो नस्लो जेके होंदो उहे जी जीलानी जा नारा पे होंदो मुझे कल्ब दिल में महबूब जे बचन दी मोहब्बत पैदा थी पवंदी सुभान अल्लाह। पर मुझा प्यारा था अजीज दोस्त जिंदगी गुजरे पे वक्त हले पे वही असा जेके अग बिठा से गई साल वो अज कोन है अज जेके मौजूद हैं वो अचण वाले साल में हुंदा या ना हुंदा को भी भरोसो कोने इनमें जरूरी आहे पांजे पाक रब के राजी कर पांजे मालिक मिठे के राजी कर पांजे खालिक खुदा के राजी कर ये तो के मुफ्त में इस जमीन जो खूबसूरत फर्श अता फरमायो आगे ये तो के मुफ्त में आसमान जो सामियानो अता फरमायो आगे ये तो के मुफ्त में मिठो शीरी पानी अता फरमायो आगे उन रब्बुल आलमीन तो के जिंदगी अता फरमाई आगे सेहत अता फरमाई आगे ई नूर वारो लाइट जने अखियों अता फरमायो आगे ई सुनन वाला कन रब अता फरमाया है ई हलन वाला पैर रब अता फरमाया वो अकमुल हाकिमीन आगे उनकी पकड़ सख्त आगे वडा वडा जगह कलंदर हा वडा वडा तवंगर हा वडा वडा बादशाह हा इनकी बादशाह जो डको मशरिक मगरिब में बचे थे जने मौत जो वक्त आयो तने उन्हीं के बस सिलेंडर थोड़ो पयो आगे तो मुझा प्यारा भा पांजी जिंदगी के तरस खाई पांजी जिंदगी महबूब की शरीयत के मथो गुजार एड़ो तरीके से गुजार जेके अहलुल्लाह गुजारे विया जिनकी जिंदगी जी अंदर असा के हर जगह मते इश्क मुस्तफा खौफ खुदा की झलक नजर अचे थी कि अल्लाह वारन की जिंदगी जो कमाल है गुजार सुभान अल्लाह सुभान अल्लाह असा के इन महफिलन के अंदर पांजे अकीदे की इस्लाह ए पांजे ईमान के मजबूत करो ये आमाल साले जेकी नेक आमाल के साथ रब राजी थी मु अर्ज के नमाज केडी प्यारी इबादत है हजरत सगोर साहबी रसूल हजरत अबू हुरैरा महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो साहबी है आका फरमान था सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ओ मुझा गुलामो असम आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमान था ओ मुझा गुलामो जदे की बे मैदान में विहो किथे बे विहो उन मैदान के पांजो बनाए विहो छो त हु मैदान रब्बुल आलमीन जी पैदा कल जमीन आ गई उन मथे वेण वाला उन अंदर वेण वाला मोहब्बती जेके इंसान जी मोहब्बत जो पैगाम दियन था उल्फत जो पैगाम दियन था भाईचारे जो पैगाम दियन था पांजे पान के सवारण जो पैगाम दियन था उनकी मोहब्बत एतरे कदर हावी आहे जदी मोहब्बत जो जान पियन था उन्हें जी अंदर इंसान के हर शय मिले थी पर जिंदगी पांजी एड़े तरीके से गुजारो जेड़े तरीके से अल्लाह दा नेक साले बाना गुजारे गया सुभान अल्लाह मु अर्ज पे क्यों तो एकड़ो ही जिंदगी गुजारण जो तरीको असा के अल्लाह वारन दिनो उन्हें तरीके मथे गुजारींदासीं त असांजी तबीयत सां न शरीयत सां जिंदगी ये गुजरे जी अब्दुल कादिर जीलानी गुजारे वियो आहे जिंदगी ये गुजरे जी हसनैन करीम ने गुजारी आहे जिंदगी ये गुजरे मौला अली शेर खुदा गुजारी आहे जिंदगी ये गुजरे महबूब जे गुलामन गुजारी आहे असा जो उठण मुस्तफा जे गुलामन वांगर हुजे असा जो वेहण आका जे गुलामन वांगर हुजे असा जो हर हाल में मुलाकात मुस्तफा जे गुलामन वांगर हुजे असा जो उठण वेहण किरदार असा जो लिबास असा जी मुलाकात असा जी उल्फत मोहब्बत महबूब जा जे गुलाम असा के देई जान ओड़े तरीके से हुजण खपे दुनिया में कई तूफान इंदा दुनिया में हजार आंधियूं ईंदियूं पर मुस्तफा जा गुलाम तो जो ईमान साबित हुजण खपे तो जॾहिं बि निकिरे चवण वारो तोखे पुछी न चवे पुठी रो हुजे चाहे सामने में हुजे सबके ॾिसी चवे त ही मोहम्मद अरबी जो गुलाम बने थो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत उलमाए ने सुन्नत हजरत अल्लामा मौलाना अलीमुद्दीन साहब कादरी नारे हैदरी नारे हैदरी सुभान अल्लाह माशाअल्लाह रुशुल अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद बारिक वसल्लम अलैहि सलातु वसलाम अलैहि रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हाने वक्त जी गुंजाइश कोने छो त टाइम मथे असा जो जो प्रोग्राम आयो खत्म करणो आहे इन जे करे गुजारिश करया तो उलमा इकराम मौजूद है इंशाअल्लाह बेहतरीन एकड़ो खिताब आवा असा के मुख्तसर वक्त जे अंदर समाअत फरनो आहे आ मुजी गाल के इते ही खत्म करया तो जो कुछ मु चयो उन मथे पेरे मुके अमल करण जी रब तौफीक अता फरमाए उन का बाद में सजी सारी जमात के अमल करण जी तौफीक अता फरमाए अमल वडी शय आहे जेकॾहिं हिकिड़े थोड़े मथे
अमल थी पियो त समुंड बि उन में समायो वञे थो छो त अमल ज़रूरी आहे अमल जे बग़ैर ज़िंदगी अधूरी आहे अल्लाह तबारक व तआला जल शानहू असांजो अचण वेहण पंहिंजी दरबार में क़बूल फरमाए अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व तौबा व आखिरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम सुभान अल्लाह।